नबी का जश्न आया, नबी का जश्न आया, चांद तारों झूमते रहना। नबी का जश्न आया, नबी का जश्न आया, चांद तारों झूमते रहना। नबी के नाम पर ऐ नामदारो झूमते रहना। नबी के नाम पर ऐ नामदारो झूमते रहना। मरहबा 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 या मुस्तफा मरहबा। जहां में नूर लेकर नूर वाला आने वाला है, जहां में नूर लेकर, जहां में नूर लेकर, जहां में नूर लेकर। दादलिगारी वेझो गोड़ शेरमन पिताफ़ में जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो अज़ीम शान प्रोग्राम मुनक़द कयो वियो। तक़रीब में मेहमान ख़ास तौर भरचुनी शरीफ़ जे आलिम अब्दुल रशीद खोखर, हाफ़िज़ मोहम्मद उस्मान मार शिरकत कई। नात ख़ानन साजिद अली, नियाज़ अहमद, रहसन अली पिताफ़ी, आशिक़ हुसैन मिलादी शाणी ऐं ॿियनि मदीने जे ताजदार जो नातूं पढ़ी महफ़िल में आयल आशिक़ान रसूल खे जुमाए छॾियो। मुबारक नबी साईं दयावण दी। मिठड़ा मोहम्मद मनादा लाले आया, लजपाल आया। मिठड़ा मोहम्मद मनादा लाले आया, लजपाल आया। अल्हम्दुलिल्लाह घड़ी घर को सजावण दी, तय को मुबारक है नबी साईं दयावण दी। त्या नूर जो निर्वार हाथी प्रेम का मौसम कीता शुक्र हर दम, कीता शुक्र हर दम। परवज सजन अचड़ा हुआ सिजु परण खां अग में, ये तो समझा मरी वरी जिया पियो जग में। गुलाम नबी मिसकीन जो हुयूं दीदू बई दग में, जे अची न सघिया अग में मत पिरिया फुटी खां पोइ अचना। नूर जो निर्वार हाथी प्रेम का मौसम कीता शुक्र हर दम। या मोहम्मद मुस्तफा दीदार जू खोल दरियूं हो भर जला तो खे ॾिसी आजू थियन ये पना भरियूं। या मोहम्मद मुस्तफा दीदार जू खोल दरियूं। तोखे ॾिसणो आहे जंहिंखे इश्क जी अख सां ॾिसे, हो या रसूल अल्लाह। हो तोखे ॾिसणो आहे जंहिंखे इश्क जी अख सां ॾिसे, छा ॾिसी सघंदियूं सॼो तोखे तूं अन जूं चरियूं। या मोहम्मद मुस्तफा दीदार जूं खोल दरियूं। रुतबा बशर दा तो चंद कर दिता है, बशर नूर दे विच पाबंद कर दिता है। मलेका को पल पल दा बंद कर दिता है। जिक्र तेरा इतना बुलंद कर दिता है, खुदा के खुदा तेन ताजे नबूवत, नबूवत का दरवाजा बंद कर दिता है। रब अपने यार को आप पढ़े एक दूर दे नाल दा पत्ता है। सरदार थी भई हर हंद बूंद बहार आयो, अड़ीदार थी भई हर हंद बूंद बहार। रुतबा बशर दा दो चंद कर दिता है, बशर नूर दे विच पेवंद कर दिता है। सिदरा नु जेरे कमंद कर दिता है, मलाइका नु पल पल पाबंद कर दिता है। पवा के खुदा तेनु ताजे नबूवत, नबूवत दा दरवाजा बंद कर दिता है। उन मौके ते आलम सगरो नबी करीम हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत बासआदत ते रोशनी विझंदे चयो ता ही भलारो महीनो मिलाद जो आहे, जंहिंमें मुसलमाननि खे घुरिजे त पंहिंजे घरनि मथां सावा झंडा ऐं रंग बिरंगियूं बत्तियूं हणी मदीने वारे साईं जे अचण जी ख़ुशी मल्हाइनि। नूरानी ख़िताब दौरान महफ़िल में आयल माण्हुनि मथां वज तारी थी वई। हर तरफ़ मरहबा मरहबा जूं सदाऊं ॿुधण में आयूं। मदीने जे ताजदार हमेशह मोहब्बत ऐं भाईचारे जो दर्स ॾिनो आहे। असांखे घुरिजे त नबी करीम सल्लल्लाहु
वसल्लम जे जन जी ॿुधायल वार ते अमल कयूं। नबी करीम पंहिंजे तोड़े परावनि सां प्यारु कंदा हुआ। असांखे बि घुरिजे त सब्र प्यार ऐं मुहबत सां ज़िंदगी गुज़ारियूं। आकाए दो जहां जी आमद ते इंसान त ख़ुशि आहिनि, पर पखी पखण ऐं जानवर बि ख़ुशि आहिनि। मदनी जे ताजदार जे विलादत ते असीं जलसनि जलूसनि जो एतमाम करे अल्लाह जे प्यारे मुस्तफ़ा करीम मथां हम्द सना पढ़ी करे दिली सकून हासिलु कंदा आहियूं। प्यारे आका जी आमद सां दुनिया सब्ज़ शादाब थी वई। अल्लाह साईं पाण ॿिन्ही जान सरदार मदनी जे ताजदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मिलाद अर्श ते मल्हायो। अल्लाह पाक सोने जी आमद ते ॻोरारी औरतनि खे पुट जहिड़ी नेमत खां नवाज़े मिलाद मल्हायो आहे। नबी जा आशिक़ कॾहिं कोन ख़तमु थींदा। हू हर साल जी वॾी तादाद में मिलाद जूं ख़ुशियूं मल्हाईंदा। अॻवान ॿिन्ही जहान जे सरदार जी ज़िंदगी मथां रोशनी विझंदे चयो त हज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे अल्लाह पाक पूरी इंसान लाइ रहमत लिल आलमीन बणाए मोकिलियो आहे। 12 रबीउल अव्वल जो ॾींहुं असां लाइ अज़ीम ॾींहुं आहे। हिन ॾींहं खे दुनिया जी कुंड कुड़छ में रहंदड़ मुस्लमान वॾे अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हाईंदा आहिनि। हीउ ॾींहुं असांजे लाइ ईद खां बि वधीक ॾींहुं आहे। आख़िर में दुआए ख़ैर घुरी वई। बाद में मिलाद जी महफ़िल में आयल आशिक़ान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम में लंगर विरायो वियो। मोहम्मद अली पिताफ़ी, कोशिश डिजिटल न्यूज़, दाद लिगा।